वफ़ाक़ी वज़ीर ऐं GDA अॻवान गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं NPP सिंध जे सदर मसरूर ख़ान जतोई मोरो जे 2 केसनि ऐं अमीनाणी थाणे जे हिक केस जी ॿुधणी ETC कोर्ट नौशरो फ़िरोज़ में रखियल हुई, पर जज न हुअण करे सेशन कोर्ट नौशरो फ़िरोज़ में ॿुधणी थी। ॿिन्ही धुरनि जा वकील बि पेश थिया। ॿुधणी बि 2 डिसंबर ताईं मुलतवी कई वई। सेशन कोर्ट खां ॿाहिरि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 27 तरमीम खां पोइ मुल्क जो वाही अलाह अॻु में बि सदर ऐं वज़ीर आज़म खे छूट हुई, मगर हिन सदर साहब ते खेसि घणा हुआ या अॻिते कुझु करणु चाहे थो तकड़ में सही बि करे छॾियईं। सहाफ़ियुनि खां सवाल कयो, सुप्रीम कोर्ट जे जजनि अतहर मन अला जस्टिस मंसूर जल्द इस्तीफ़ा छो ॾिनी? जवाब में चयो वियो त जजनि ॾिठो त असांजी हैसियत ख़तम थी वई आहे, इन लाइ इस्तीफ़ा ॾिनी। मां जज साहिबान खे सलाम पेश थो करियां। जमहूरियत मुल्क मां ख़तम थी वई। वकीलनि ऐं क़ौम परस्तनि एहतजाज जी कॉल ॾिनी। IG DEO जो छा मौक़िफ़ आहे? हिन चयो त GDA जी का मीटिंग न थी आहे, बाक़ी जीअं मीटिंग थी त पोइ असां गॾु हूंदासीं। 27 तरमीम खां पोइ माण्हुनि जो अदालतुनि तां बि वहिसा घटिजी वियो। अमन अमान जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदे चयो त 2 ज़िलनि खां पोइ बि असांजे ज़िले में कुझु ठापुर आहे। मुल्क जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे। बसि अल्लाह ख़ैर करे। असां पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं। असां पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहियूं। बाक़ी रहिया केस कूड़ा आहिनि। कोर्टुनि में यकीन आहे त इंसाफ़ मिलंदो।